दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां मुख्तियार अब्बासी हाँ। सो ये तारीख़ी जेका वीडियो है मां तव्हां सां इहा शेयर कई आहे। उम्मीद त हिन ते तव्हां कमेंट्स कंदा ऐं हिन जेकी बि समूरो मूं पंहिंजो तव्हां सां गॾु ख़्याल पंहिंजा शेयर कया आहिनि उन जा डॉक्यूमेंट्स ऐं उन जी तारीख़ जेका आहे उहा मूं वटि संभालियल आहे। बर्तानिया जो नओं वज़ीर आज़म ऋषि सुनाक खत्री। थोड़ी उनजी मुख़्तसरन तारीख़ आहे। ॾिसो त माण्हू कीअं हिजरत कंदो हिकिड़े हंधि खां पोइ ॿिए हंधि खां पोइ टे हंधि वञे थो ऐं उते पंहिंजे महिनत कोशिशूं दिलचस्पी ज़हानत जे ज़रिए आस्ते आस्ते ॾाके ॿॾाके तरक़ी कंदो ऐं पंहिंजे मंज़िल ते पहुचे थो। सो ॻाल्हि अॼु कयूं पिया वज़ीर आज़म बर्तानिया जो नओं वज़ीर आज़म ऋषि सुनाक खत्री। तो उनजो जेको ॾाॾो हुयो उहो रामदास सुनाक खत्री ऐं संदसि वॾी जेका ही माना हिन जी जेका ॾाॾी हुई उहा सुहाग राणी खत्री। हिननि जो तालुक़ु थर जे शहर मिठी सां हो जेकी मिठी मां लॾे पोइ उतां गुजरान वारा हलिया विया पर संदन मिठी अचण वञणु थींदो हो। हू जॾहिं बि मिठी ईंदा हुआ त उते असांजो हिकिड़ो दोस्त आहे ऐं तमामु वेझो गहरो दोस्त आहे कृष्ण शर्मा। उन कृष्ण शर्मा जे ॾाॾे जे घर उहे अची रहंदा हुआ ऐं शर्मा साहब खां जेको हींअर वक़्तु आहे कृष्ण शर्मा उन सां हू एतिरो त प्यारु कंदा हुआ जो हिन पंहिंजी ज़ात खत्री मां तब्दील करे शर्मा रखे छॾी। रामदास खत्री ई जेको आहे सो वॾी ॻाल्हि ॿी तव्हांखे मां ॿुधायां त राम खत्री जेको आहे उहो हैदराबाद जो हिकिड़ो मशहूरु स्कूल आहे नूर मोहम्मद हाई स्कूल। नूर मोहम्मद बुनियादी तरह खैरपुरनाथन शाह जो हो ऐं लाखियर हो पर उहो उनजो तमामु पगबट यार हुयो पंहिंजो खत्री साहब जो। सुहाग राणी सुनाक खत्री जेका आहे उहा जेका आहे सा उन नूर मोहम्मद लाखियर वाला वञण खां पोइ बि रामदास जीवन मुआशी हालतूं ठीकु उन जूं न थी सघियूं ऐं हिकिड़ी मुलाक़ात में हिन अहिड़ो दिलि जो हाल जेको आहे उहो नूर मोहम्मद लाखियर साहब सां वंडियो। मज़े ॻाल्हि इहा आहे त नूर मोहम्मद लाखियर साहब जो जेको ॾोहिटो आहे डॉक्टर खादम लाखियर साहब उहो असांजो दोस्त आहे ऐं उन सां जंहिं महिल कचहरी थी त उन इहा दिलचस्प ॻाल्हि ॿुधाई त हू जेको आहे सो खत्री साहिबु उन वक़्तु ढगनि जो गुजरात जो वॾे में वॾो वापारी हो ऐं नूर मोहम्मद लाखियर खे सलाह ॾिनी त हू मुंबई हिजरत करे हले। उते हली जेको आहे सो कारोबार कयूं पर नूर मोहम्मद लाखियर साहिबु रामदास ऐं सुहाग राणी खे घोड़ी ते चाढ़े भुज शहर पहुचायो। भुज शहर उन वक़्तु तमामु घणो मशहूरु हो ऐं उतां जेको आहे सो बघल रियार ॻोठ जे पिराणो समेजो सां गॾु बस में चाढ़े ऐं बम्बई जेको आहे सो रवानो थियो। क़ाइदे आज़म जे पीउ पोंजा जे नाले बि चिठी लिखी ॾिनी। ही पोंजा हिननि जे दिलि वजान सां मदद कई पर रामदास जी क़िस्मत न खुली। रामदास कुझु साल बम्बई में रहियो ऐं उतां नैरोबी हलियो वियो जिथे हिन जेको आहे सो उते क्लार्की जी उन नौकरी कई। हिन जे ख़ानदान जी तमामु घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी ख़ासि करे सुञाण दोस्तनि खे ऐं उन वक़्तु जो जेको नूर मोहम्मद लाखियर हुयो जंहिंजे नाले सां अॼु नूर मोहम्मद हाई स्कूल तमामु घणो मशहूरु आहे उन जो ॾोहिटो डॉक्टर खादम लाखियर साहबु तमामु घणो उन बाबति ॼाणे थो। उन जी ख़ुदि जेका आहे सा उहा लिखणी मूं वटि मौजूदु आहे। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि चवण जो मक़सदु ही त हू हिंदुस्तान खां पोइ जेको आहे सो हू कैनेडा हलियो वियो जिथे हिन खे कैनेडा वारा पीराणी बजाए पीरी करे सॾींदा हुआ ऐं पीरी जो पोटो जस्टिन ट्रूडो पहिरीं अॼुकल्ह कैनेडा जो वज़ीर आज़म आहे। त ॾिसो त हिकिड़े पासे पंहिंजो ही बर्तानिया जो वज़ीर आज़म थी वियो ऐं ॿिए पासे उन्हनि जो जेको लाॻापियल हुयो रिश्तेदार हो उहो कैनेडा जो वज़ीर आज़म थियो। सो ख़ुशी ऐं फ़ख़्र जी ॻाल्हि इहा आहे त थर सां तालुक़ु रखंदड़ जेके आहिनि इहे ॿई नाला हिकु कैनेडा जो वज़ीर आज़म ऐं ॿियो बर्तानिया जो वज़ीर आज़म
त इहे जेके आहिनि सो इहे ॿई इन्हनि जो जेको ख़ानदान आहे पुराणो हाणे ॻाल्हि इहा न आहे त हिन वक़्तु हू छा आहिनि हिन वक़्तु भली हू किथे बि हुजनि पर ज़ाहिर आहे हर माण्हूअ जो पुठियां ख़ानदान जे नाले सां सुञाणप थिए थी त हिननि जो जेके ॿ पीढ़ियूं अॻु हुयूं उहो उन्हनि जो तालुक़ु थर सां हुयो ऐं थर जेको आहे उहो तमामु उन वॾा माण्हू पैदा कया आहिनि ज़ाहिर आहे त हर माण्हू जॾहिं बि पंहिंजी शनाख़्त कराईंदो आहे त उन जे पुठियां उहो उन जो बैकग्राउंड हूंदो आहे त हीअ अॼु जो जेको वज़ीर आज़म आहे पंहिंजो बर्तानिया जो या कुझु जेको अॻु में वज़ीर आज़म हो कैनेडा जो त इन्हनि ॿिन्ही जो तालुक़ु थर सां आहे ऐं थर तमामु वॾा माण्हू पैदा कया आहिनि बर्तानिया जो हिन वक़्तु जो जेको वज़ीर आज़म आहे उन जी संदसि उन जी घरवारी अक्षता मूर्ति ख़ातून अवल थी वई आहे ऐं संदसि ख़ानदान जेको आहे सो उन जो ख़ानदान बि थरपारकर सां वास्तो महराज क़बीले सां आहे हिननि जा वॾा जेके आहिनि उहे छाछरे शहर जा रहाकू हुआ ऐं पोइ वरी उतां मुख़्तलिफ़ अंधनि ते हलंदा हलंदा ऐं पोइ हीअ बि गुजरान वाला जेको आहे सो उन्हनि हलिया विया ऐं उते वरी हुननि कारोबार कयो 1935 में अफ्रीका जे मुल्क कीनिया विया ऐं उनखां पोइ साउथ अफ्रीका उतां पोइ हिजरत करे बर्तानिया वञी रहिया हिते मां हिकिड़ी अजीब हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त असांजो जेको सिंधी हिंदू आहे उहो हिन वक़्तु दुनिया जे तमामु घणनि मुल्कनि में रहे थो को अमेरिका को अफ्रीका को यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में को कैनेडा को ऑस्ट्रेलिया को मतिलबु सॼी दुनिया में उहो छायल आहे त इहो हिकिड़ी उनजी हिकिड़ी वॾी क्वालिटी आहे त हू कारोबार जे लिहाज़ खां सॼी दुनिया अंदरि हलंदो आहे ऐं जिथे रहे थो उते हू पंहिंजी जॻह ठाहे वञे थो त हीअ जेको असांजो हाणे हींअर सोनाक हीअ जेको पंहिंजो ऋषि सोनाक वज़ीर आज़म थियो आहे त हींअर खणी छा बि हुजे पर उन सची ॻाल्हि इहा आहे त उन पंहिंजी उते जॻह ठाही आहे ऐं अॼु दुनिया जो तमामु वॾो तरक़ी याफ़्ता मुल्क जेको जंहिंजा 70 साल अॻु में असीं ग़ुलाम हुआसीं ऐं पंहिंजो हीउ सॼो हिंदुस्तान उनजो ग़ुलाम हो अॼु उन हिंदुस्तान नंढे खंड जो रहाकू सोनाक खत्री उन ई मुल्क जो वज़ीर आज़म थी वियो आहे सो हीअ तारीख़ी जेका वीडियो आहे मां तव्हां सां इहा शेयर कई आहे उमेद त हिन ते तव्हां कमेंट्स कंदा ऐं हिन जेकी बि समूरो मूं ही पंहिंजो तव्हां सां गॾु ख़्याल पंहिंजा शेयर कया आहिनि उन जा डॉक्यूमेंट्स ऐं उन जी तारीख़ जेका आहे उहा मूं वटि संभालियल आहे महिरबानी दोस्तो ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो ते कमेंट्स ज़रूरु कयो तारीख़ी वीडियो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिन खे शेयर बि कजो महिरबानी थैंक यू ख़ुदा हाफ़िज़